नाज़रीन, साई वठण कमर्शियल ब्रेक लाइ हुई। असां सां महिमान आहे अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ पलीचो। साणस मथां मुक़दमे जी ॻाल्हि हली पई, लॉन्ग मार्च जे हवाले सां ॻाल्हि पई थी त अवां उन में पैदल सफ़र पाण न कयो, कारकुन कंदा रहिया। भाउ अयाज़, पहिरें ॾींहुं कंदकोट खां गौसपुर ताईं आऊं पंधु हलियो आहियां। खणो 8 अक्टूबर ते आवाज़ टीवी, धरती टीवी, KTN, सिंध टीवी एक्सप्रेस लाइव कवरेज कई आहे। 8 अक्टूबर खां पहिरें ॾींहुं गौसपुर ताईं पंधु हलियो आहियां। उन खां पोइ करमपुर खां अॻियां आऊं पंधु हलियो आहियां। उन खां पोइ लखी ग़ुलाम शाह खां वठी सखर ताईं आऊं पंधु हलियो आहियां। उन खां पोइ हीउ जेको खैरपुर खां ओरियां कहिड़ो शहर आहे, राणीपुर खां खैरपुर ताईं 18 किलोमीटर हलियो आहियां। अच्छा, पोइ कुंभ खां वठी 22 किलोमीटर पंधु हलियो आहियां गंबट ताईं, जंहिंमें डॉक्टर गुलज़ार जुमाणी ऐं हैदराबाद जो मज़हर मेमन एडवोकेट हुआ, जिन चयो तूं असांखे 10-12 किलोमीटर चई ॿुधाए वियो 22 किलोमीटर हलियो हुई। कुंभ खां पंधु हलणु शुरू थिया आहियूं। विच में रस्ते मां कच्चे मां निकिरी जॾहिं वञणु चाहियूं जिते बशीर चांडियो सिंध ज़र यूनिवर्सिटी जो VC आहे, उनजो ॻोठु आहे, उतां जॾहिं गंबट में घिड़ायूं ओॾीमहिल राति जा 10:30 थिया आहिनि। नौशहरे ऐं मोरे जे विच में आऊं पंधु हलंदो रहियो आहियां। सईदाबाद खां भिटशाह ऐं हाला ताईं आऊं पंधु हलियो आहियां। भिटशाह में रसूल बख्श पलीचो साहब पाण अची पंधु हलियो आहे। हैदराबाद ऐं भिटशाह खां ओरियां इसरा यूनिवर्सिटी गाॾी में सफ़र न कयो आहे, सॼे सफ़र गाॾी में त तव्हां बि सफ़र था कयो। धरती टीवी जो मालिक बि गाॾी में सफ़र कंदो आहे। टीवी जो मुज़ाहिरे दौरान धरती टीवी जो मालिक कैमरा जे पोयां कैमरा सां रिकॉर्डिंग कंदो पियो आहे। चैनल जो मालिक आहे, चैनल खे बि ऑर्गेनाइज़ कंदो हूंदो। त हिकिड़े पासे पलीचो साहब अवां उन ख़ानदान जा हिकिड़ी अवाम जी सिंध जी सियासत पिया कयो, ॿिए पासे अवां जे ई ख़ानदान सां लाॻापियल ससी पलीचो हुकूमत जी बेंचुनि ते वेठी आहे, अवां उनजी मुखालिफ़ पिया कयो। हिकिड़ी ख़ानदान में एतिरो तज़ाद आहे, उहो छो? हिकिड़े ई ख़ानदान मां ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी साहिबज़ादी बेनज़ीर भुट्टो साहब आहे, वज़ीर आज़म आहे, ऐं मुमताज़ अली भुट्टो साहब सिंध नेशनल फ्रंट जो सरबराह आहे। हिकिड़ो ई ख़ानदान आहे, बिल्कुलु आहे। उन ई ख़ानदान मां ग़नवा भुट्टो साहब जी टीं पार्टी आहे कान्हे? बिल्कुलु आहे। हिकिड़े ई ख़ानदान मां ज़फ़र लगारी साहब हिकिड़े पासे, कंबर लगारी साहब ॿिए पासे। अच्छा, ॿुधो हिकिड़े ई ख़ानदान मां अमीन फ़हीम साहब पीपल्स पार्टी में, ख़लीक़ उज़्ज़मा उन्हनि जो मुखालिफ़। हिकिड़े ई ख़ानदान मां पीर सबक़तुल्लाह शाह पागारे साहब जी ख़ानदान मां हिकिड़ो माण्हू सदरुद्दीन शाह गवर्नमेंट जे बेंचिस ते, ऐं ॿियो सबक़तुल्लाह शाह या अली गौर शाह हुकूमत खां ॿाहिरि, ऐं अली गौर शाह पीपल्स पार्टी में शमूलियत हाणे शामिल थियो। अच्छा, ॿुधो पर अली गौर शाह पीपल्स पार्टी में ठीकु आहे। हिकिड़े ई ख़ानदान मां GM सैयद साहब हुकूमत जो मुखालिफ़ ऐं नेशनलिस्ट, ऐं पाकिस्तान जो मुखालिफ़, असेंबली जो मुखालिफ़, इमदाद मोहम्मद शाह साहब ऐं अमीर हैदर शाह साहब ॿई सूबाई असेंबली जा मेंबर। हिकिड़े ई ख़ानदान मां हिकिड़ो माण्हू हिकिड़े पासे, ॿियो ॿिए पासे। तव्हां क़बाइली दौर तव्हां क़बाइली दौर में रहणु चाहियो था छा त राज जो वॾो जेॾां वेंदो सभु ओॾां वञनि? जे भुटन क़ौम जो सरदार मुमताज़ भुट्टो साहब या ज़ुल्फ़कार अली भुट्टो वञे त हमीद भुट्टे खे बि उन पार्टी में वञिणो आहे, छाकाणि त उहो भुट्टो आहे। कहिड़े दौर जी ॻाल्हि पिया कयो? हिन दौर में जेकॾहिं 2 भेणूं आहिनि, हिकिड़ी इंजीनियरिंग खणणु चाहे, ॿी चए मदरसे में वञा, संदसि मर्ज़ी आहे, बिल्कुलु इंडिविजुअल मर्ज़ी आहे। असीं कीअं चवंदासीं त केरु केॾां वञे? बल्कि इहो सबूत आहे त फैमिलियूं केतिरियूं आज़ादु आहिनि ऐं केतिरियूं उन्हनि खे इख़्तियारनि पंहिंजा फ़ैसिला करण जा, जो माउ पीउ पुट ऐं धीअ में इख़्तिलाफ़ आहे। इहा त पॉज़िटिव ॻाल्हि आहे। ॿिए पासे अचूं था त अवां जी अवामी तहरीक कॉम्प्रेस सियासत बि करे पई, जीअं ॿियनि कॉम्प्रेस पार्टियुनि में धड़ाबंदी आहे, जीअं संध जा जेके ग्रुप आहिनि 12-13 में तब्दील थी चुका आहिनि। हींअर ताज़ो अवां जी अवामी तहरीक में तोड़ फोड़ थी, इब्रार काज़ी, ॿिया 8 विष्णुमल ऐं माण्हू छॾे विया, उन्हनि वरी अवामी नेशनल कांग्रेस जे नाले सां वजूद में आंदो आहे। इहो छा सबबु हो, छो माण्हू छॾे विया? जॾहिं त अवां जी सियासत हिकिड़ो पढ़ी लिखी सियासत आहे, ॾाढो बहितर तालुकात रखण वारी सियासत कंदा आहियो, त पोइ छो तोड़ फोड़ थी? दुनिया जी कहिड़ी शइ में तोड़ फोड़ कान थी थिए? कहिड़ी शइ आहे जेका टुटी नई नथी ठहे ऐं नई ठहण खां पोइ वरी नथी टुटे, ऐं हुन मां कुझु हिसा निकिरनि नथा, कुझु वरी जुड़नि नथा? पीपल्स पार्टी में डॉक्टर मुबशर हुसैन आहे, शेख रफ़ीक आहे, मेराज मोहम्मद ख़ान आहे, जेका ओरिजिनल पीपल्स पार्टी हुई उहा आहे, मखतूम ख़लीक आहेसि। इहे जेके काफ़िला हुआ पीपल्स पार्टी में, ग़नवा भुट्टो साहिबा आहेसि। फ्रंट में नवाब यूसुफ टालपुर साहब हूंदो हो शुरू में, यूसुफ लगारी साहब हो, हफ़ीज़ पीरज़ादो हो, जॾहिं मुमताज़ साहब ठाहियो, उहे आहिनि। मोहतरम GM सैयद साहब सां गॾु जेके माण्हू हुआ से हुन सां गॾु गुल मोहम्मद जखरानी जेको ताज़ो वेठो आहे, सो हाणे आहे पीपल्स उन में GS सिंध में, ऐं डॉक्टर कादिर मक्सी साहब सां रहीम सोलंकी, पुनल सारिया ॿिया हुआ। अवामी तहरीक में माज़ी में अञा ॿिया हुआ, डॉक्टर फ़िरोज़ मेमण ज़ोबाणे कोन्हे। अवामी तहरीक में शेर ख़ान लुंड साहब उहो बि कोन्हे। मुस्लिम लीग नवाज़ में चौधरी शुजात हाणे आहे।
उन मुस्लिम ते ग्रुप बंदी वर चढ़ी हुई आहे न आऊं चवां के ग्रुप बंदी वर चढ़ी चुकी आहे न आऊं चवां तो कहिड़ी शइ आहे भला जंहिंसां उहा शइ कंटिन्यू उहे ई कंदी जीअं उते ई आहिनि जिते अवां छॾियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाइनि ईअं थींदो आहे छा हिस्ट्री में असीं ॻाल्हि पिया इख़्तिलाफ़ात जा मोहम्मद अली जिन्ना आख़िर ताईं कांग्रेस में इख़्तिलाफ़ात के सबब ॻाल्हि पिया त सबब कहिड़ा हा अचा पियो न मोहम्मद अली जिन्ना आख़िर ताईं कांग्रेस में रहियो कोन रहियो असीं पराए मिसाल जी ॻाल्हि पिया कयूं पंहिंजी मिसाल दुनिया आहे मिसाल दुनिया मिसालनि खां सवाइ आई कान्हे मिसालनि अवां पहिरीं सिंध टीवी में हाणे तव्हां धरती में वेठा आहियो तव्हांखे चवां तव्हां ते मुक़दमो तव्हां सिंध टीवी छॾे धरती में छो आयो चॉइस इख़्तिलाफ़ात हूंदा के सबब हूंदा न माण्हू कैरियर जी बहितरी लाइ वेंदो आहे तव्हांखे सुठो पैकेज मिले सुठो टाइम मिले सुठो पैकेज मिलंदो सुठो पैकेज मिलंदो सुठो टाइम मिलंदो त बिल्कुलु तरक़ी कंदो एतिराम उहो सभु शयूं हूंदियूं सभु शयूं थींदियूं आहिनि हैदराबाद थी सघे थो माण्हू खे हैदराबाद पोस्टिंग हुजे कराची ॿारनि जी पढ़ाई लाइ अचे अच्छा हाणे जेके दोस्त निकिरनि था किन शयुनि मां उहे दोस्त जॾहिं निकिरंदा तॾहिं इहो नाहे ॾिसणो त छा चई निकिता उनखे छॾियो माण्हू जेको निकिरंदो आहे सो पंहिंजी के रीज़न ॾेई निकिरंदो आहे ॾिसणो आहे त उनखां पोइ छा था कनि ऐं तव्हां कावड़ जी था हलियो वञा ओॾीमहिल तव्हांखे जेको कुझु चई वञा उनखे छॾियो इहो ॾिसो त जॾहिं कावड़ जी तव्हां वटां निकिरी वियुसि तव्हांजे स्कूल मां नालो कढाए वियुसि त हिते पढ़ाई सुठी न आहे हाणे जंहिं ॿिए स्कूल में विया उते पढ़ां पियो उतां पोज़ीशन कयमि ए ग्रेड कयमि A1 ग्रेड कयमि या जेको अॻियो नूरो सोभ चटो अवां वटि 60% खणंदो हुउसि हाणे 52 सैकड़ो पियो खणां त पोइ त माना मुंहिंजो फ़ैसिलो ग़लति हो ऐं उन इंस्टीट्यूट जा शागिर्द पोज़ीशनूं खणनि जितां आऊं छॾे निकिरी वञा तंहिंजे करे आऊं वेलकम कंदुसि सिंध जी का बि पार्टी मां के बि माण्हू निकिरी का नई शइ ठाहिनि उहे नवां फोर्सिस कलेक्ट कंदा नवनि माण्हुनि वटि वेंदा नवां इशूज़ खणंदा सिंध खे इलाही सारनि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके नवां इशूज़ खणनि सिंध जो मुक़दमो ॿियो इहो आहे जिते ॻाल्हाईंदासीं पिया वक़्तु आहे ब्रेक जो जी जी नाज़रीन अॼु असां महिमान आहे अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली जो पाण कानूनदान बि आहे लेखक बि आहे ऐं खोड़ सारनि ॻाल्हियुनि ते लेक्चर बि ॾिए पियो दुनिया जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में इदारनि में ऐं सिंध जे ॾाहे दानिश्वर ऐं बुज़ुर्ग सियासतदान रसूल पली जो फर्ज़ंद बि आहे ॻाल्हियूं कबियूं ब्रेक खां पोइ